वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त क़ौम सां वाइदो आहे त शहरी जेतिरो टैक्स ॾींदा हेठिएं तबिके ते ख़र्च कयो वेंदो। पाकिस्तान हिकु वॾो ख़्वाब जो नालो हुओ। असांखे हिकु मिसाल इस्लामी फलाही रियासत बणिजणो हुओ, पर हीअ अफ़सोसनाक आहे त 1947 में जेको असांजो क़िबलो हुजणु घुरिजे हा असां उन ते न हलियासीं। इस्लामाबाद में बिना व्याज कर्ज़ जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पाकिस्तान जंहिं नज़रिए ते ठहियो हो उन ते न हली सघियासीं ऐं जेको इंसान पंहिंजे नज़रिए सां हटे थो उहो गुमराह थी वञे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो FBR सभ खां वधीक टैक्स जमा कयो आहे। असां वटि टैक्स ओगाड़ी ज़रिए पैसा वधीक आया, जंहिं करे बिजली जो फी यूनिट 5 रुपया ऐं पेट्रोल ऐं डीज़ल 10 रुपया फी लीटर घटि कयो। हुन चयो त हू क़ौम खे चवे थो त जेतिरो टैक्स ॾींदो उहो पैसो हेठिएं तबिके ते लॻाईंदुसि। व्याज जे बिना कर्ज़ ॾेई रहिया आहियूं। पंहिंजो घर ठाहिण जे लाइ 20 लख रुपयनि जो कर्ज़ बिना व्याज जे ॾेई रहिया आहियूं। असांजो मक़सदु आहे त माण्हू पंहिंजे पेरनि ते बीहनि। हुन चयो त हर शहरी में कचियूं आबादियूं ऐं वधी रहियूं आहिनि। कराची में 40 सैकड़ो कचियूं आबादियूं आहिनि। लाहौर में बि कचियूं आबादियूं वधी रहियूं आहिनि। बिना व्याज जे कर्ज़ उन करे ॾेई रहिया आहियूं त जीअं ग़रीब माण्हू पंहिंजे घर जो ख़्वाब ॾिसी सघनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त सिहत कार्ड ते फ़ख़्रु आहे। मार्च जे आख़िर ताईं पंजाब जे समूरनि ख़ानदाननि खे सिहत कार्ड पहुची वेंदो। हेल्थ कार्ड जे ज़रिए सुठी खां सुठी अस्पताल में इलाज कराए सघिबो।